नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि में। मुल्क में कोरोना वायरस के 6 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग 28,878 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जा 360 नवां केस रिपोर्ट। खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले में रितछाण आपघाती धमाके ऐं फायरिंग जे वाक़िअनि में 4 ॼणा मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। 17 ज़िलनि में थियल मकानी चूंडुनि बैदि वोटिंग जी ॻणप जारी। केतिरनि ई पोलिंग स्टेशन्स ते बदनज़ीमी ऐं फायरिंग जा वाक़िआ। कर्क जे पोलिंग स्टेशन में फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 3 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में PTI MNA शाहिद खटक जो सोट बि शामिल। जनरल सीटुनि ते 217, औरतुनि जी सीटुनि ते 876, नौजवाननि जी सीटुनि ते 500, अक़लियतुनि जी सीटुनि ते 154 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। PTI मकानी चूंडुनि में धांधली जी कोशिशुनि में रुधल आहे। डेरा इस्माइल खान में ANP उम्मीदवार के पोलिंग खां 1 ॾींहुं अॻु क़त्ल कयो वियो। पेशावर में पोलिंग खां अॻु PTI जा माण्हू बैलेट पेपर ते ठप्पा लॻाईंदे नज़र आया। जयाला चूंडुनि जी ज़ाब्तुनि जी भनकड़ी ते पार्टी इलेक्शन सेल या सिधी रीत इलेक्शन कमीशन में रिपोर्ट कनि। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट। नशर फिरोज़ जी मॉडल क्रिमिनल कोड में शहीद अज़ीज़ मेमन क़त्ल केस जी ॿुधणी MNA अबरार शाह अॻूणो UC नाज़िम शाहिद इकराम अदालत में पेश। अदालत ॿुधणी 28 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। सकरन जी स्टेशन रोड वेझो घर में गैस भरजण करे साहब बुसाटण सबब पीउ ऐं धीअ फौत। साहब बुसाटण सबब शानी सोलंगी ऐं संदसि न्याणी हिना सोलंगी फौत। ऐं भिरिया सिटी वेझो लिंक रोड ते 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर, 1 ॼणो फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। हादसे में ॻोठ आलम बिरोही वासी शकील बिरोही मौक़े ते ई फौत थी वियो। कोयटा जे इलाइक़े खुसदार वेझो मुसाफ़िर कोच कल्टी, 2 मुसाफ़िर फौत, 49 ज़ख़्मी। This had